हाणीअ मां अपडेट कयूं पिया सीता रोड में आसिफ अली जानवरी की रिपोर्ट मुताबिक़ त सीता रोड की सियासत में अहम हलचल बल्दियाती सेटअप लाइ शुरुआती ॾींहंनि में वाइस चेयरमैन हाजी जाफ़र हुसैन आरई जो नालो गर्दिश करे रहियो आहे, जंहिं सबबि खेसि मुबारकुनि समेत हार ऐं गुलनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। पर सीनियर सियासतदान गुलाम मुस्तफ़ा चांडियो पारां पंहिंजो नालो वाइस चेयरमैन लाइ नाज़मन थियण जी तरदीद कई, जेको बाद में पीपी ज़िला सदर रफ़ीक जमाली पारां पिणु गुलाम मुस्तफ़ा चांडियो जो नालो वाइस चेयरमैन लाइ फाइनल हुजण जो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे। जंहिं बैदि गुलाम मुस्तफ़ा चांडियो जी हमदर्दनि सपोर्टरनि ऐं वोटरनि पारां सोशल साइट्स ज़रिए नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो वियो, जॾहिं त गुज़िरियल ॾींहुं फाइनलिस्ट जो ख़ुलासो पीपी सिंध जे सदर निसार खोड़ो पारां कयो वियो, जंहिंमें हिकु दफ़ो ॿीहर हू हाजी जाफ़र हुसैन आरई जो नालो वाइस चेयरमैन लाइ फाइनल हुजण जी तस्दीक़ करे थो। जंहिं बैदि हिकु दफ़ो ॿीहर हाजी जाफ़र हुसैन आरई खे संदसि सपोर्टरनि वोटरनि मुबारकूं ॾींदे नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार करे रहिया आहिनि।